यो इस्लाम जो उसूल है सिरात मुस्तकीम। हुजूर जन हैदर करार के अली उल मुर्तजा शेर खुदा के घुरायो। मुझे सोने अली के फरमायो अली फीक मसल ईसा, अली तुझे अंदर ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल है। तवज्जो कजो मां कुछ गाली वंता के आम बुधाई तो तुझे अंदर ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल है कि ईसा अलैहिस्सलाम के यहूदिन जो त नाजायज बार अबो कोन थस। नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह ए नाजायज बार नबी ना है। ऐ वरी अंग्रेजन ईसा चयो वल मसीह इब्नुल्लाह सन ऑफ गॉड, ए अल्लाह जो पुत्र माना हिकड़न ईसा अलैहिस्सलाम के हेठ लाई नऊज़ बिल्लाह नाजायज बार करार दिनो। बिया मथे चाड़े खुदा बनाए विया, हो भी बर्बाद थिया ही भी बर्बाद थिया। जे ईसा के अल्लाह जो रसूल बाधो मनो ये विच थरा रहा ये खटे विया। अली साईं के भी हुजूर जन फरमायो अली फीक मसल ईसा, अली तुझे अंदर भी ईसा जो मिसाल हिकड़ा तुझे शान के खटाईंदा। अली साईं के गवर्नमेंट करानी ना आजकल हिकड़ा एड़ो टोलो निकतो हलाए न सके गवर्नमेंट। वरी बे नंबर ते बिन चयो त मुश्किल कुशा अलिया मददगार अलिया अली अल्लाह जो परतवा मौला अलिया। इन लफ्जन सां उनके मथे खणी जो ही भी हलाक तो हू भी हलाक। इन करे मुझे सोने अगवाट अली साईं के घुराए फरमायो हलक फी रजुलान बिन शन बजोला तुझे मामले में बर्बाद थी गया। मुहिब्बुन गालिन व मुबग़िज़ुन गालिन, एकड़ो तो सा मोहब्बत में तो के मथे वठी वेंदो खुदा बनाईंदो, बियो तो सा नफरत में हेठे दर्जे ते रखंदो। न अली तू अल्लाह जो सही मानो है। अली तो सा प्यार करण वारो जन मां मोहम्मद सा प्यार करण वारो दो थोड़ी तो वजह से अदा वे तो आए हां सही है सुबह का शाम तक को बिठवा दो की मना हां सही है। अब केड़ा दादा ये थोड़ा पास रखा को बाबा मानो के रुकावट पैदा न थे। ये देखे केड़ा सोचे बाबा केड़ा ए हां थोड़ा ही पास थोड़ा खड़ी के हां जो कभी दरूद शरीफ बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बुधो अरफात जो मैदान हो 9 तारीख ज़िलहज जी हुई। तारीख याद कजो हज जो डी 9 तारीख थी ना ज़िलहज जी अरफात जो मैदान जुम्मतुल मुबारक जो डी हो। मुझा साईं जन खुतबो प्या पढ़न हजतुल विदा जो आखिरी हज हो। अब यो हज हुजूर जो आखिरी हज हो न खां पोइ बुरक मठाए। इन हज में हुजूर जन तकरीर कन पिया कुछ देर खामोश थिया। फरमायो हाणे हाणे जिब्रील लथो आ। या आयत खड़ी आयो है अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती
वरज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। ऐ नबी सोना मां तुझे मथा दीन कामिल करे छड़ियो, पूरे में पूरी शय दई छड़ी तोखे। सब रहमतूं तो वठन तोखे ॾिनम। शरीयत जेका सॼी रहमतन जो खजाना है वो सॼो पूरो करे तोखे ॾिनो। हज़रत उमर खे हिकिड़े यहूदी चयो इहा आयत असांखे दीन में मिले हा न, दीन जी पूराई वारी त असां ईद मल्हायूं हा। तो हज़रत उमर साईं फरमायो यहूदी तोखे कहिड़ी ख़बर त इहा आयत काथे लथी कॾहिं लथी। जंहिं ॾींहुं लथी उहो 9 जो ॾींहुं अल्फात जो ॾींहुं ईद जो ॾींहुं हो, वरी जुमे जो ॾींहुं हो, वरी इहा आयत क़ुरान जी लथी असांजे लाइ त 3 ईदां गॾिजी वयूं, ईदुन फ़ईदुन सिरन मुजतमिया। 3 ईदां थी वयूं। तोखे पतो कोन्हे त असां ईद अॻे ई उन ईद में ई त लथी आहे। इहो थोरो मां इन करे ॿुधायां थो जो अॻिते ॻाल्हि सम्झ में ईंदी। काई तारीख़ इहा आयत लथी ज़ोर सां 9 तारीख़ हुज़ूर जन हज करे वापसि थिया। 17 ज़िलहज जो ॾींहुं हुयो या 16 ज़िलहज जो ॾींहुं हुयो या कन 18 लिखियो आहे। 12 हज खां पोइ 18 16 17 वेझा। हुज़ूर जन खां हाजी कुझु त जुदा थी विया, कुझु मदीने ॾे हलण वारा हुज़ूर सां गॾु। हुज़ूर जन हिकिड़े तलाउ ते आया, मुस्लिम शरीफ़ जी सही रिवायत। उन तलाउ खे चइबो आहे खुम्मे ग़दीर। हे ईद ग़दीर मल्हाईंदा आहिनि। उन खुम्मे ग़दीर ते हज़रत अलीअ सां हज़रत साद बिन मालिक ग़ालिबन झगड़ो कंदो आयो। उठ जो मसलो, खज़ाने जा उठ। हज़रत अली चयो त इन ते सुवार न थियो, हे खज़ाने जा सरकारी उठ आहिनि। उन्हनि चयोसीं असां पैदल था वञूं, सुवार थी करे हुज़ूर सां हली मिलंदासीं, इन में छा उठ घसी वेंदे। इन ते झेड़ो हज़रत अली चए पियो न थियो सुवार, हो चए पियो थींदासीं। हज़रत अलीअ सां झगड़ो ॿुधी हुज़ूर जन अंदर खीमे में वेठा, उन पाणीअ जे तलाउ खुम्मे ग़दीर में हुज़ूर निकिरी आया। सभु साहबा खे गॾु कयो, उते तकरीर फरमाए अल्लाह जी तारीफ़ सना कंदे फरमा मन कुंत मौला फअलियुन मौलाय। जंहिंजो मां मौला आहियां उन जो अली भी मौला है। मौला लफ्ज़ जूं खोड़ मानाऊं आहिनि, 13 मानाऊं इब्न नसीर लिखियूं। आका माना मौला जी माना आका, मौला जी माना महबूब, मौला जी माना वेझो, मौला जी माना रब, मौला जी माना सरदार। खोड़ मानाऊं, पर हे सादो पियो समझे त अली साईं जे खिलाफत जो ऐलान हो। बस असां ईद मल्हाईंदासीं, नबी साईं उनखे ख़लीफ़ो पंहिंजे पोयों करे वियो। ॻाल्हि समझो थोरी तवजे सां। मां उन्हनि खे चयो त बाबा मसइलो इहो आहे त तव्हां वटि इमामत दीन जो अहम हिसो आहे, छो त शियनि जा 4 उसूल आहिनि, तौहीद, रिसालत, अदालत, इमामत। अदालत ये 4 उसूल। त इमामत तव्हांजे दीन जो हिस्सो आहे। दीन कामिल त 9 तारीख़ थी वियो, पोइ हे वरी दीन में इज़ाफ़ो काॾों अची टकरियो। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। दीन त पूरो थी वियो, चइबो त इहा दीन वारी ॻाल्हि न हुई। बे नंबर इन जी माना त सोणी इहा आहे जेका झेड़े ते उते मौक़े ते ओ दुनिया वारो जेके मां मोहम्मद सां प्यार कंदा आहियो, ईअं ई मूंखे था तव्हां प्यार करण वारनि मां सम्झो त मूंसां प्यार करण वारो अलीअ सां भी प्यार करे। असल त माना इहा हुई, पर तव्हां उहा माना तब्दील करे। ठीक है,
जेकॾहिं तोवारी माना है त नहजुल बलागा किताब है अवांजो जेको कुरान खां ॿियो नंबर समझदा आहिनि आले तशयत वारा। थोड़ो तवज्जो कयो, मां थोड़ा मसला अॼु खोलण चाहियां। नहजुल बलागा असां वटि किताब मौजूद आहे। हजरत अमीर माविया रज़ी अल्लाह अन्हु ॾांहुं हजरत अलीअ जा ख़त उन में लिखियल आहिनि। हजरत अमीर ॾे ख़त लिखे थो त ॿुधो, मूंखे बि उन्हनि ख़लीफ़ो कयो आहे जंहिं अबू बकर उमर खे ख़लीफ़ो कयो आहे, तव्हां एतिराज़ मुंहिंजी ख़िलाफ़त ते न कयो। असां चवंदा जेकॾहिं नबी साईं उनखे अली साईं खे ख़लीफ़ो करे वियो हो त पोइ दलील में काथे न काथे हजरत अली पान त पेश करे हा न इहा ॻाल्हि। ऐं वॾी ॻाल्हि इहा हुई, वज़नी ॻाल्हि, त रसूलुल्लाह मुंहिंजे लाइ चई वियो हुन मन कुंत मौला फालियुन मौला। इन जे करे इन में मुंहिंजी ख़िलाफ़त त अची वई आहे, पर मुद्दई सुस्त गवाह चुस्त। हजरत अली कोन थो चवे, हे दबींदो बीठो आहे। पर जेकॾहिं मञूं त ख़िलाफ़त मन कुंत मौला में त काथे आहे इहो त तोखे मुंहिंजे बुरके मटाइण सां ख़लीफ़ो तोखे बनायो, इहो काथे लिखियलु आहे? तूं ख़लीफ़ो थींदे? तोवारी माना वठूं त इहा चवंदासीं त ख़लीफ़त ख़िलाफ़त जो ऐलान त थियो, पर गॾो गॾु काथे आहे? ॻाल्हि समझो थोरी तवजे सां। पर छड़ो तूं इहो छो ख़ुतबे मां टुकड़ो यादि कयो? नबी साईं जो ख़ुतबो अॻिते बि पढ़न। अॻिते नबी साईं जी तकरीर मुस्लिम शरीफ़ जी रिवायत में मौजूद आहे। हुजूर जन फरमायो, अना खातमुन नबीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ को नबी नओं नबी न ईंदो। अब इहा ॻाल्हि समझो, पुराणो नबी ईसा अलैहिस्सलाम अचे त नबी जो उम्मती थी ईंदो। उम्मती थी ईंदो त नबी त हूंदो न, नबी त अॻु में थियल आहे न। बाक़ी नओं नबी न ईंदो। ला नबी बादी जी माना कोई नओं नबी न ईंदो। ॿुधो दुनिया वारो, शायदि मूंखे थोड़े वक्त खां पोइ अल्लाह जो सॾ अचे, मां बि बशर आहियां, रब जो सॾ क़बूल करे वठंदुसि, तव्हां खां जुदा थी वेंदुसि। पर ॿुधो मुंहिंजो वाइस, हुजूर जन फरमायो उन खुमे गदीर में, इन्नी तारिकुन फीकुम सकलैन किताब अल्लाह व इतरती, मां तव्हांजे विच में ॿ वज़नी शयूं छॾियूं थो वञा। इन ॿिन्ही शयुनि जो भर वठिजो, इन ॿिन्ही पासे ॾियां रहजो, तव्हां कॾहिं गुमराह न थींदो। विचों विचों रस्ते सां मुंहिंजी जन्नत में पहुचंदो। हौज़े कौसर ते तव्हांखे पाणी पीआरण जे इंतज़ार में मां हूंदुसि। ॻाल्हि सम्झो था? ॿ शयूं तव्हां वटि वज़नी थो छॾियूं वञा। कहिड़ियूं? किताब अल्लाह, हिकु अल्लाह जो किताब, ॿियो व इतरती, पंहिंजे अहल बैत। हिते बि ही थोरी ॻाल्हि सम्झो। अब हेॾे होॾे तकींदो त ॻाल्हि सम्झ में न ईंदी। तवजो करे वियो। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? सुन्नी सुन्न थियो वेठो आहे, पतो कुझु कोन अथसि। सही ॿुधे त हेतिरो चए थो बसि वञी भत बि खाईंदो, सवाब मिलंदो। इल्म जी ॻाल्हि बि त खयूं वञे न झोलीअ में। घणियूं शयूं हुजूर जन छॾे विया, ज़ोर सां ॻाल्हायो। कहिड़ो? हिकु अल्लाह जो क़ुरान, ॿियो अहल बैत। हाणे थो अचो, थोरो तवजो कयो। अली साईं क़ुरान जो हाफ़िज़ न हो? ॻाल्हायो नथा? हुयो। कातिबे वही न हुयो? क़ुरान शरीफ़ हुजूर जन घणो त उन खां लिखाईंदा।
पर कुरान शरीफ अली साईं जेको लिखियो अज वो मशहद में भी मौजूद आ, मिस्र के म्यूजियम में भी मौजूद आ। इन कुरान का हरफ ब हरफ हेठ मथे नाही बुधो, पर अली साईं इन कुरान शरीफ जो कम अल्लाह से अली साईं खान न अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु जे आर्डर सा, उमर जे मशवरे सा ज़ैद बिन साबित हिन खे लिखण शुरू कयो। अम्मा हफ्सा वट रखायो। हज़रत उस्मान गनी हिन जा छ नुस्खा लिखी छहनी खंडन में, अफ्रीका एशिया यूरोप पूरी खंडन में हिकड़ो हिकड़ो नुस्खो कुरान जो मोकलियो। या इशात रब अली साईं जे जरिए न सहाबा जे जरिए फरमाई। छो अल्लाह जे कमन में हिकमत आ, इंसाफ आ। वजह यो हो त अली के बई घुरियूं मनी दियूं। अली साईं के कारण कपड़न वारो अछन कपड़न वारो बई मनीदा। अल्लाह के निशान रखनो हो ते हे कुरान साहबा जे हथों मोकलिया। कुरान महफूज आ, कुरान पाक है, कुरान में का तब्दीली कमी बेसी नहीं। त जन हथन का कुरान मिलियो जो उहे भी महफूज हा, उहे भी पाक हा। असा भर वठंदा से कुरान जी। नबी साईं इहा शय समझाए वियो त जंहिं पासे कुरान तव्हां खे घणो नज़र अचे उन पासे वारी भर खणजो। हाणे असांजो दावा आहे त कारन कपड़न वारो हिकड़ो भी हाफ़िज़ ॾेखारे कुरान शरीफ जंहिंखे यादि हुजे, नंढो वॾो ॾेखारे को असांखे चवंदे 100 न, 1000 न, लखे न, करोड़न जे तइदाद में कोढ़ा भी ॾेखारींदासीं। कुरान जा हाफ़िज़ जवान भी ॾेखारींदासीं, नंढड़ा भी ॾेखारींदासीं। हाणे औरतन जा मदरसा भी क़ाइम थी विया आहिनि। मर्द त हाफ़िज़ पर औरतूं भी हाफ़िज़ाणियूं लखन में ॾेखारींदासीं। पोइ भर कंहिंजी खणूं? जाॾे कुरान हुजे। हुज़ूर चई विया न ख़ुम्मे ग़दीर में। इहा ॻाल्हि तोखे सम्झ में न आई? नबी साईं फरमा कुरान, ऐं नबी साईं खे इहा ख़बर हुई त मुंहिंजो हुसैन शहीद थींदो। सही हदीसन में मौजूद आहे। हज़रत हुसैन हुज़ूर जे गोॾे ते वेठो, उम्मे सलमा आई, हुज़ूर जन रोइन वेठा। पुछऊं साईं छो था रोयो? अखियूं आलियूं नज़र आयूं त समझी वई। फरमाओ त हाणे हाणे हिकिड़ो फ़रिश्तो आयो, चवनि था त इसराफील अलैहिस्सलाम, जिब्रील न। उन मूंखे ख़बर ॾिनी त हिन बचड़े खे तुझी उम्मत शहीद कंदी बेदर्दीअ सां। चवे त उहा मिट्टी तोखे ॾेखारियां। फ़रिश्ते हेठि मुंहुं करे मुठ मिटीअ जी खणी करबला जी ॻाढ़े रंग जी मिट्टी हुज़ूर जे साम्हूं रखी। हुज़ूर जो अखियुनि में आब दीदा थी विया। हुज़ूर खे ख़बर हुई त हे बचड़ो शहीद थींदो। पोइ छो फरमायूं इतरती? इहो मसलो समझायूं त जेके मुंहिंजे औलाद खे मञण वारा हुजनि, मुंहिंजे आल बैत खे मञण वारा हुजनि, इहा भर खणजई, यज़ीदी भर। अॼुकल्ह यज़ीदी टोलो अची वियो आहे। पोइ चवंदा त इमाम हुसैन नौज़ बिल्ला ॾोह थियो, छो निकितो यज़ीद जे ख़िलाफ़। असांखे भर, असां चवंदा तूं वञी उन सां माशर में उथजांइ यज़ीद सां, दुआ घुर तूं इहा त मांजो हशर यज़ीद सां थिए। असां इहा दुआ घुरंदासीं, असांजो हशर सोणे हुसैन सां, रसूलुल्लाह जी औलाद सां। चओ क़यामत जे ॾींहुं गॾो थी जन्नत हलूं। ॿुधो ॿुधो ॿुधो, हुज़ूर जन फरमा मुंहिंजी आल बैत घणियूं शयूं ॿुधायूं। हिकु क़ुरान शरीफ़, ॿियो
जोर सां हाणे थोड़ो इनके मसले के समझो आल बैत नबी साईं जो घर वारियूं आल बैत आहिनि या न आहिनि सॼे क़ुरान भरियो पियो आहे त घर वारी अहल बैत आहे हिकिड़ी जाइ न मूसा अलैहिस्सलाम जे किसे में लिखियो पियो आहे मूसा अलैहिस्सलाम जी घरवारी सर्दीअ में ठठरजी वई सर्दी ही रस्ते में हा कुरान में लिखियल है कसस सूरत खोले ॾिसो हजरत मूसा तो चवे काल ले अहलिही उमकुसु इन्नी आनस्तु नारा हजरत मूसा तो चवे पंहिंजे अहल खे काल ले अहलिही ज़ाल खे कुरान अहल तो चवे पंहिंजे अहल खे पंहिंजे अहल बैत खे तो चवे तव्हां हिते वियो हो मां मथों बाहि खणी अचां लअल्लकुम तस्तलून तांजो तव्हां हथ पेर सेकियो हथ पेर सेकियो गर्मी वठो मां बाहि खणी कंहिंखे तो चवे अहल बैत घरवारी ॿुधो सम्झो इब्राहिम अलैहिस्सलाम 90 साल जो पोड़ हुआ उनजी घरवारी बीबी सारा 85 साल जी पोड़िया फरिश्ता खुशखबरी खणी आया त इब्राहिम तोखे खुशखबरी ॾियण आया हूं तोखे पुट ॼाईंदो इब्राहिम अलैहिस्सलाम त चयो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह त भली खुशखबरी खणी आया हो मां दुआ घुरी कबूल पइजी वई हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी अजब में पइजी वई बीबी सारा अब्बा माखा पुट ॼाईंदुसि या ॿी शादी कंदो का जवान छोकरी वठंदो उन खां थींदसि या माखा थींदसि त जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो तो खां थींदी तूं पोड़ीअ खां रब कादिरा जो आदम खे बग़ैर अबे अम्मा जे पैदा करे त पोड़ीअ मां कीअं नथो पैदा करे सघे अबा तो खां थींदी त वीचारी अजब में पइजी वई ओ मूंखां थींदी मां त बा ख़तम चवण लगी कुरान में लिखियल आहे त जिब्रील अलैहिस्सलाम छा थो चवे अता जबीन मिन अमरिल्लाह रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत अहलल इते ज़मीर भी कुम जा मुज़क्कर जा इस्तेमाल थियल वो चवंदा न इन्नमा युरीदुल्लाह में ज़मीर मुज़क्कर जा आहिनि इते भी मुज़क्कर जा ज़मीर इस्तेमाल थियल त तूं अजब कीअं थी खाएं तव्हांजे घराणे ते त रोज़ानो मौजज़ा नज़र ईंदा आहिनि तूं छो थी अजब खाएं तव्हां ते त अल्लाह जूं रहमतूं बरकतूं हिन ऐं अहले बैत इहो जिब्रील कंहिंखे थो चवे आल बैत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी तवज्जो कयो मथों भी जिक्र अचे थो लस्तुन्नक अहदिम मिनन निसा ऐ सोने मोहम्मद जूं घरवारियूं तव्हां आम औरतन वांगुर न आहियो तव्हांजी इज़त ऐं शान सां वॾो रखियो आहे तव्हां सॼे दुनिया जूं उस्तादियाणियूं थींदव छो त मर्दन में त नमूनो मुंहिंजो आहे लक़द कान अब हिकिड़ो मसलो सम्झो हिते नुक्ते जो मसलो आहे हुजूर जन असांजे लाइ त नमूनो आहिनि काफ़ी शयुनि लाइ औरतुनि लाइ बि न कुझु ॻाल्हियूं औरताणियूं अहिड़ियूं आहिनि जेके नबी साईं में न आहिनि उहो नमूनो असां कंहिंखां वठूं उहो नबी साईं जी घर वारनि खे नमूनो बनायो वियो त तव्हां नबीअ जूं घर वारियूं आम औरतूं न आहियो तव्हां माण्हुनि जूं आइडियल औरतूं हो तव्हां सभिनी जो नमूनो आहियो जे नबी मर्दन जो नमूनो आहे त तव्हांखे औरतुनि जो असां नमूनो बनायो आहे नबीअ जे घर वारनि मथों भी जिक्र उनजो हेठों भी त सवाल थे पियो नबीअ जूं घर वारनि जे दिलि में मतां इहा ॻाल्हि अचे असांखे ॾुखिया हुकुम एॾा रब छो थो ॾे त अलाह साईं तसली जे लाइ इहा आयत नाज़िल फरमाई नबीअ जे घर वारनि लाइ इन्नमा युरीदुल्लाह
लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। ऐ नबी जूं घरवारियूं तव्हां परेशान छो थियूं थियो ॾुखियनि हुकमनि में। रब त चाहे थो तव्हांखे पाकनि मंझां पाक बनाए मथे रखे। त इहा आयत नबीअ जी घरवारनि लाइ आहे, मथां हेठां उन जो ज़िक्र आहे। हुज़ूर जन चादर घुराए चइनि ॿियनि खे बि दाख़िल कयो, असां उनखे बि मञूं था। 5 तन बि पाक, पर छड़ो 5 तन पाक न चवंदासीं, सभु तन पाक। नबीअ जूं घरवारियूं आल बैत, नबीअ जूं घरवारियूं हुज़ूर जन जे बुरके मटाइण खां पोइ 11 हरम हा नबीअ जा। घणा? 11 हरम। हे 2 खे मञींदा आहिनि, उम्मे सलमा ऐं बीबी ख़दीजा खे। बाक़ी 9 जा इनकारी ॿुधायो त अहल बैत खे मञण वारा आहिनि या मुनकिर आहिनि अहल बैत जा? ज़ोर सां ॻाल्हायो। ॿुधो ॿुधो, नबीअ जूं न्याणियूं घणियूं? उसूल काफ़िया में लिखियल आहे, चए असांजी इहा रिवायत कमज़ोर आहे। मां चयो कमज़ोर आहे त क़ुरान त कमज़ोर न आहे, क़ुरान पढ़ो। कुल्ले अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। ऐ सोना तू मोमिनन, तू पंहिंजे घरवारिन खे चओ, घरवारी न जमवा न, ऐं पंहिंजी न्याणिन खे चओ, न्याणी न, बिंत न बनात, न्याणिन खे चओ, माना 3 खां मथे। ऐं मोमिनन जे औरतन खे चओ ॿाहिरि निकिरो त पर्दो पाए करे निकिरो, चादर वेढ़े करे निकिरो। इतां सम्झ में आयो त नबीअ जूं न्याणियूं 3 खां मथे आहिनि। साबिता तो जे किताबनि में भी, असांजे किताबनि में नबीअ जूं 4 न्याणियूं। तूं हिक खे मञी, 3 जो इनकारी, त अहल बैत खे मञण वारा असां या तूं? ॻाल्हि सम्झो अलाए न? हा, फ़ैसिलो कयो, तवजे सां कयो। त हे चए थो अहल बैत जा आशिक़, अड़े तूं त हिकिड़ी खे थो मञे। घरवारनि मंझां 9 जो इनकारी, न्याणियुनि मां 3 जो इनकारी। अचो इमाम माणे हज़रत अली इमाम हसन छॾियूं थो वञा, छो त ड्रेग थी वेंदी। उलमा तमामु घणा वेठा आहिनि। 2 हस्तियूं छॾियूं थो वञा विच में, उन्हनि सां हिननि जेके तादियूं कयूं हुन, वो ख़ुदा जे दफ़्तर में ॿुधाईंदुसि तव्हांखे कॾहिं उहो दास्तान। त हिननि पंहिंजे किताबनि में अली साईं ऐं इमाम हसन लाइ छा लिखियो आहे उनखे छॾियो। मां थो पुछां इमाम हुसैन खे घुराइण वारा केरु हुआ? हेॾे 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 थोरो तवजो कयो, मां ग़लति ॻाल्हायां मुंहिंजी सज़ा गोली। इन हमराह जे किताब जिलाउल उयून में मुल्ला बाकिर मजलिसी, इन्हनि जो टॉप दर्जे जो अल्लामो आहे, उन जो किताब आहे जिलाउल उयून। ईरान जो छापो मूं वटि मौजूदु आहे, उन में साफ़ लिखियो पियो आहे। छा लिखियो पियो आहे त हज़रत इमाम हुसैन ॾे 17,000 ख़त या 12,000 ख़त मोकिलिया विया, जेके हज़रत खणी आयो करबला जे मैदान में। काथे खणी आयो? उन्ही ख़तनि जे हेठां सभिनी पाण लिखे थो, मां नथो लिखां। मुल्ला बाकिर मजलिसी पाण थो लिखे, जिलाउल उयून में न निकिरे मुंहिंजी सज़ा गोली। हेठों लिखे थो त सभिनी ख़तनि जे हेठों लिखियल हो शिया ने अली। छा लिखियल आहे? ज़ोर सां माना कंहिं घुरायो, हल घुरायो। जंग थी, सागाई हमरा, गवर्नर बदलियो, यजीद पलीत नरम गवर्नर खे हटाए। इहा बि उन जी नियत जी ख़राबी आहे यजीद जी, जो उन जाइ ते उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खे गवर्नर रखियईं, जेको अहल बैत जो दुश्मन हो। उन खे रखियईं उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खे।
वो गवर्नर जो आयो तो मुस्लिम बिन अकील के शहीद कई मथो ओ माड़ीअ ते मथे चाड़े कत्ल करे उन जो लाश हेठ सटियई 3 ॾींहंनि ताईं पयो मुस्लिम बिन अकील जो लाश माण्हुनि जे मथो खौफ चढ़ी वियो मरी वेंदासीं यजीद जी वॾी फौज अचे थी तबाह थी वेंदो ज़मीनूं बि ॾींदासीं जेकॾहिं घणो गोड़ कयो त ईअं तादी कंदासीं जीअं मुस्लिम जो हुन लाश पियो थिए माण्हू रॼी विया जन माण्हुनि ख़त लिखियो उहे शिया ने अली साॻो यजीद जी फौज में भर्ती थी विढ़ण आया साईं सरेंडर कर बैयत कर उहे चवनि पिया हज़रत जो बैयत कीअं तव्हांजे सुलेमान बिन सर्द तू शिया ने अली चई मूंॾे ख़त लिखियो हे ख़त कंहिंजो आहे चवनि था त लग़्ज़श अंबिया किराम जी त थींदी नाहे पर हज़रत खां मामूली लग़्ज़श चवां छो त मां नंढड़ो माण्हू आहियां हज़रत इमाम हुसैन जो दर्जो उहे छा हालात आहे थी सघे थो का हिकमत हुजे पर हज़रत हिननि खे ख़त कढी कढी ॾेखारिया इहा चवनि था लग़्ज़शी हुननि हमरान ॾिठो त हिननि ख़तनि में असांजा नाला आहिनि ये ख़त यजीद ताईं पहुता त असांजो प्रूफ मिलंदो त शरारत तव्हां पैदा कई आहे यजीद असांजो बच्चो ॿार न छॾींदो ॻाल्हि सम्झो था जो ख़त हज़रत लिकाए वञे त शायदि अहिड़ो मौक़ो न अचे पर हुननि सम्झो इहे ख़त प्रूफ आहिनि ऐं हज़रत वञे थो यजीद ॾे जेकॾहिं यजीद ॾे वियो ऐं असांजा ख़त प्रूफ बणिजी उन्हनि जे साम्हूं आया यजीद जे त असां बची त हज़रत के मजबूर पिया कनि त तूं मञ जहिड़ो ख़त्म कर हज़रत चयो मां न कंदुसि त हुननि चयो असां हमलो करे मुंहिंजो सोनो हुसैन शहीद थी वियो छड़ो शहीद थिए त मसलो कोन्हे गर्दन कटे नेज़े ते चाढ़ियो वियो यजीद खे ख़ुशि करण जे लाइ छड़ो एतिरो न आहे लाशनि जे मथां घोड़ा फेराए पाणी छॾियो वियो 3 ॾींहं जनाज़ो पढ़ण न ॾिनो वियो छो सम्झो अथा ओ ख़त सड़ी वञनि पाणीअ में ॻरी वञनि लाशनि सां गॾु सबूत मिटायूं जो ये ख़त ज़ाहिर थिया त असां न बचंदासीं इहो ई बीबी ज़ैनब न्याणियूं नबीअ जूं कैदी बणायूं वयूं बीबी ज़ैनब खां इन्हीअ जाइ ते लफ़्ज़ निकिता जॾहिं पोती मथां लही वई चवण लॻी हाय माता अली अॼु मरी वियो अली बना तुका सबाया अली तो जो न्याणियूं अॼु के दिन बणिजी वयूं थी ज़ालिमनि असांखे उठनि ते ॿधी वियारियो आहे रसनि सां न्याणियूं भॼण जहिड़ियूं त कोन्हूं वियारियूं वयूं ज़ैनुल आबिदीन बीमार बेहोशी जे आलम में उठ ते ॿधो वियो ॿुधो जॾहिं इहे कूफे में आया इहो लुटियल काफ़िलो कूफे में आयो सागा कातिल ज़ालन सूदे हथ सीने ते हणंदा रोईंदा आया हाय इमाम हलियो वियो मां नथो चवां एहतजाज तबरसी इन्हनि जो किताब आहे न निकिरे मुंहिंजी सज़ा गोली मां पाण उन ते निशान ॾेई लिखी छॾियो आहे अरबीअ में मौजूदु आहे एहतजाज तबरसी त इहो लुटियल काफ़िलो जॾहिं कूफे में आयो त कूफी रोइन पिया हा इमाम वियो त बीबी ज़ैनब थी चवे अना ज़ैनुल आबिदीन बीमार के होश तो अचे इन्हनि जे किताब में लिखियल आहे मोहम्मद थे करे चवे थो पियो अंतुम तबकून अलैना फमन कतलूना ओ ज़ालिमो तव्हां ई त असांखे क़त्ल कयो आहे पोइ रोयो छाजे था छो था रोयो भी तव्हां था कातिल भी तव्हां वरी रोयो भी तव्हां था ज़ैनुल आबिदीन थो चवे होश में वियो ॻाल्हि सम्झो त बीबी ज़ैनब थी चवे उबकू उबकू इला यौमिल क़ियामा
रोईंदा रहो क़यामत ताईं तव्हांजा हथ तव्हांजे सीननि ते तव्हांजे औलादनि ताईं हलनि इमाम मोटी न ईंदो मसलो गुज़री वियो ॿुधो ॿुधो पोइ छा थियो अबू बकर सिद्दीक़ जो पोटो ॾोहिटो अबू बकर सिद्दीक़ जो ॾोहिटो अब्दुल्ला इब्न ज़ुबैर यज़ीद खां मक्को मदीनो मिस्र जी गवर्नमेंट खसे वती कंहिं खसी यज़ीद खां इमाम हुसैन जे क़त्ल खां पोइ कंहिं इहो मामलो उथायो यज़ीद जे ख़िलाफ़ इतां सम्झी वठो त अहल बैत बि इन्हनि ॾे कोन्हनि अहल बैत सां यारी बि असांजी आहे इन करे सभु घर वारनि खे मञण वारा असां सभु न्याणियुनि खे मञण वारा असां अली साईं खे मञण वारा कीअं कीअं हेॾे हेॾे ॿुधो अली साईं अबू बकर सिद्दीक़ सां जंग कई करबला लगी करबला यज़ीद जे दौर में लगी या उमर साईं जे दौर में ॻाल्हायो यज़ीद जे दौर हज़रत उस्मान जे दौर में करबला लगी यो मालूम थियो त मुंहिंजे सोने अली इन्ही टिनीअ खे पंहिंजो अॻवान मञो पोयां निमाज़ पढ़ंदो रहो तूं बि अच असांजे गॾु जलसनि में बि निमाज़ पढ़ असां सां गॾु इहो अलीअ जो फरमान आहे मां जॾहिं मञियो आहे त तूं कहिड़ी बाग़ जी मूड़ी आहे जो अलीअ जे फरमान खे मिटाए इन करे यारो ॿई पासा असां ॾे हिन क़ुरान बि हिन जमात ॾे त अहल बैत बि नबी साईं वसियत करे वियो त हिन ॿिन्हीअ सां गॾु अचो पोइ हथ मथे करे चओ त इंशा अल्लाह असां अहल बैत ऐं क़ुरान सां निभाईंदासीं दोस्तो ही वॾो मसइलो आहे त मां सम्झां थो मसइलो साफ़ थी वियो आहे कुझु हद ताईं मां साफ़ करे वियो आहियां इन करे गुज़ारिश कंदुसि त ॿई पासा बराबर रखो एॾा सहाबा जो शान एॾा अहल बैत जो शान हिकिड़ा अहल बैत हिकिड़ा सहाबा ओ सोना ॿिन्हीअ खे मिलाईंदे तॾहिं इहो मसइलो सिधो थींदो हिकु तरफ़ वेंदे त बर्बाद थी वेंदे त दुआ कयो अल्लाह असांखे ॿिन्ही धुरनि खे गॾु खणी करे सहाबा ऐं अहल बैत सां गॾु जन्नत मोकिलियो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह हा हिकिड़ो मौलूद असां सां संगती आहे साण जा